अस्सलाम वालेकुम प्यारा दोस्तों अॼु असीं खणी आया आहियूं लतीफ़ साईं जा सिर्फ़ु ॿ बैत। इन्हनि ॿिनि बैतनि में ॾिसंदासीं त तारीख़ी इन्हनि बैतनि जी हैसियत छा आहे ऐं रुहानी हैसियत छा आहे। इन्हनि ॿिनि बैतनि जो पेश मंज़र छा आहे ऐं पस मंज़र छा आहे। यानी त पेश मंज़र मां इहा मुराद आहे त जेके बि लफ़्ज़ लतीफ़ साईं इस्तेमालु कया आहिनि उहे जेके से कीअं आहिनि ऐं केॾांहुं इशारो कनि था, तारीख़ी हिसाब सां लतीफ़ साईं कहिड़ी चीज़ खे महफ़ूज़ कयो आहे। पस मंज़र इहो आहे त रुहानी तरह सां इहे जेके बैत आहिनि इहे हिन जेको सो किथे वञी पहुचनि था, कहिड़ी शइ जो ॾस ॾियनि था रुहानी तरह सां। इन करे अचो त ॾिसूं त हिननि ॿिनि बैतनि जो पेश मंज़र ऐं पस मंज़र। दोस्तों पहिरीं अचो त लतीफ़ साईं जो ही बैत ॾिसूं। जखरे जियो जवान ॾिसां कोन ॾह में, मोहड़ मिड़नी मुरसलें सरफ संद शान, फ़कान काब कौसैन और अदना ई मुयसर थियस मकान, ई आगे जो एहसान जंहिं हादी मीडियम हेड़ो। दोस्तों हिन बैत में लतीफ़ साईं जाम जखरे जो ज़िक्र कयो आहे। जखरे जियो ॾिसां कोन ॾह में। सो दोस्तों जाम जखरो जेको हो उहो सम्झो अमर किरदारु आहे ऐं उन किरदार खे लतीफ़ साईं पंहिंजी शाइरी में ॻायो आहे ऐं इन बैत में तफ़सीली तौर ते कतब आंदो आहे। सो प्यारा दोस्तों जेको मरहूम महमूद यूसुफ़ाणी जो शोराए आफ़ाक़ किताबु आहे सत सूर्य ॾह दातार, उन में हिन जो जेको सो ज़िक्र आहे ऐं ॾहनि दातारनि में जाम जखरे खे महमूद यूसुफ़ाणीअ जेको सो लिखियो आहे ॾहनि दातारनि में शुमार कयो आहे। लतीफ़ सरकार जो ही जेको सो आहे संत जो किरदारु। लेकिन रुहानी तरह सां ही जेको बैत आहे इहो जेको छिके वञी खणी वञे थो, इहो छिके वञी खणी वञे थो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात मुबारक ॾांहुं। जखरे जियो ॾिसां कोन ॾह में, यानी जखरे जहिड़ो हिन ॾह में ॿियो को बि न आहे। रुहानी सॼी हिन बैत जी हैसियत जेका आहे सॼी आहे उहा सॼी नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात मुबारक ॾांहुं आहे। यानी लतीफ़ साईं जाम जखरे खे बि महफ़ूज़ कयो त जाम जखरो ओढाणी उहो जेको सो पंहिंजे हिन बैत में लाफ़ानी बैत में हमेशह लाइ महफ़ूज़ ऐं रुहानी तौर सां नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जेका साराह उहा बि लतीफ़ साईं वॾी अर्करेज़ी सां कई आहे। ॾाढो प्यारो बैत आहे। दोस्तों हाणे अचो त अॻियूं बैत ॾिसूं उनजी तारीख़ी हैसियत छा आहे ऐं पस मंज़र छा आहे। साहिड़ जा सिंगार अण लिखिया अॻे ई हुआ, नका कुन फ़यकून हुई नका बि पचार, मलकाऊं महंद हुई तोॾे जी तंवार, मोहब्बत साण मियार लायाई लतीफ़ चए। दोस्तों ही बैत सुरसुहिणी जो आहे जंहिंमें लतीफ़ साईं साहिड़ खे यानी मिहार खे तमसीली तौरु इस्तेमालु कयो आहे। ऐं साईं जेम्स जो जेको हिकिड़ो किताबु आहे उन जो जेको नालो आहे उहो बि आहे साहिड़ जा सिंगार। लतीफ़ साईं बि इहो चयो आहे त साहिड़ जा सिंगार अण लिखा अॻे ई हुआ। साईं जेम्स बि पंहिंजी किताब जो इहो नालो रखियो आहे। लेकिन हीउ जेको किसो आहे सुरसुहिणी जेको बैत आहे इन जी जेका रुहानी माना आहे जेको हिन जो पस मंज़र आहे उहो सॼो छिके खणी थो वञे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात मुबारक ॾांहुं। यानी नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेका ज़ात मुबारक हुई हीअ दुनिया ठहिण खां अॻु में ई हुनजो वञाइण हुआ। इहो ई ज़िक्र कयो आहे लतीफ़ साईं त साहुड़ जा सिंगार अण लिखिया अॻे ई हुआ, नका कुन फ़यकून हुई नका बि पचार। यानी हीअ दुनिया अञा ठही कान हुई, हिन दुनिया जो को वजूद ई कोन हो, न काइनात हुई, न सिज हुई, न चंड हुई, न तारा हुआ, पर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेका ज़ात मुबारक आहे उनजा ओञाण ऐं उनजा जेके से इशारा इहे अॻु में ई मौजूदु हुआ। सो ही बैत पेश मंज़र हिन जो जेको आहे उहो सुरसुहिणी जो आहे जंहिंमें मियार जो ज़िक्र आहे। लेकिन पस मंज़र हिन जो जेको सॼी नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात मुबारक आहे। सो प्यारा दोस्तों ही कावश असांजी तव्हांखे पसंदि आई हुजे त लाइक कजो, शेयर कजो, कमेंट्स करे ॿुधाइजो ऐं असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कजो त जीअं असांजी हिमत अफ़ज़ाई थिए। दोस्तों वॾी महिरबानी, वरी मिलंदासीं तव्हां सां कंहिं अॻी वीडियो में। तेसिताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।